असां हाणे ॿिए थिस्सलुनीअन जे 2 अध्याय जे 8 वचन ते ध्यानु ॾींदासीं। तॾहिं उहो अधर्मी थींदो जंहिंखे प्रभु यीशु पंहिंजे मुंहं जे फूंक सां मारे छॾींदो ऐं पंहिंजी आगमन जे तेज सां भस्म कंदो। उहो अधर्मी मसीह विरोधी पाप जो पुरुष इहो तानाशाही शासक थींदो। कोई बि उनखे रोके कोन सघंदो। पृथ्वीअ जी काई बि ताक़त न, छड़ो प्रभु येशूअ जो अचण ई हुनखे रोके सघंदो। मिस्र देश में परमेश्वर जा माण्हू लाचार ऐं निराशा सां भरियल हुया, जेसिताईं परमेश्वर हुननि खे कोन बचायो। ठीक इन ई नमूने हुन महान संकट जे वक़्त ते जेका विश्वासी थींदा उहे लाचार हूंदा ऐं हुन मसीह विरोधीअ जे सामर्थ हेठों हूंदा, जेसिताईं प्रभु यीशु पृथ्वीअ ते अची पंहिंजो राज न स्थापित करे, जंहिंखे प्रभु यीशु पंहिंजे मुंहं जे फूंक सां मारे छॾींदो, यानी परमेश्वर जो वचन जेका उहा दूधारी तलवार आहे, प्रभुअ जे मुंहं मां निकिरी हुन मसीह विरोधी खे भस्म करे छॾंदी। परमेश्वर जो वचन ही हुयो जंहिं हिन अंतरिक्ष जो निर्माण कयो। परमेश्वर खे छड़ो हेतिरो ई करणो आहे, पंहिंजो शब्द चवणो आहे। उत्पत्तिअ जे 1 अध्याय जे 3 वचन में परमेश्वर चयो, उजियारो थिए, त उजियारो थी वियो। प्रभु यीशु मसीह परमेश्वर जो जीवित वचन आहे। अॼु असां वटि बाइबल या पवित्र शास्त्र आहे जेको परमेश्वर जो लिखित वचन आहे। इहो जेको लिखित वचन आहे उहो हुन जीवित वचन जे बारे में आहे ऐं उहो जीवित ऐं सामर्थशाली आहे। जॾहिं प्रभु यीशु मोटंदो, उहो परमेश्वर जो जीवित वचन ईंदो ऐं पंहिंजे आगमन जे तेज सां भस्म कंदो। तेज, इहो यूनानी अखर एपिफानिया इहो आहे जेको मसीह जे अचण जे यशस्वी थी अचण या प्रकाशमान थी अचण जे बारे में ॿुधाए थो। जॾहिं प्रभु यीशु बेथलेहम आयो त उहो हुन जे यशस्वी थी अचण जो पहिरियों दफ़ो हुयो। तीतुस जे 2 अध्याय जे 11 वचन में वरी सां इहो अखर वापरियो वियो आहे, छो त परमेश्वर जो उहो अनुग्रह प्रगट आहे जेको सभी इंसान जे उद्धार जी वजह आहे। यूनानी भाषा में उहा साॻी ई माना मसीह जे अचण ते हुन जे अनुग्रह प्रगट थियण लाइ इस्तेमालु कई वई आहे। जॾहिं मसीह वापसि ईंदो, उहो अञा हिकु प्रकाशित अचण थींदो। उहो पंहिंजी कलीसिया खे जग में ॿाहिरि कढी वेंदो ऐं पोइ हुन जो वरी सां पृथ्वीअ ते अचणु हुन जो पंहिंजो राज स्थापित करण लाइ हूंदो। मसीह जे पहिरें दफ़ा अचण में 2 पहलू हुया। उहो बेथलेहम में हिकिड़े नंढो किको थी आयो ऐं पोइ हुन पंहिंजी सेवकाई 30 साल जी उमिरि में शुरू कयईं, जॾहिं हुन मंदिर में प्रवेश करे हुनखे शुद्ध कयईं। मसीह जो ॿिए दफ़ा अचण में भी 2 पहलू आहिनि। उहो पंहिंजी कलीसिया खे हुन सां गॾु थियण लाइ आकाश में अची घुराईंदो ऐं पोइ उहो पंहिंजो राज स्थापित करणु ईंदो। हुन वक़्त ते मसीह विरोधी मसीह जे अचण ते मसीह जे तेज सां भस्म थी वेंदो। हाणे असां 2 थिस्सलुनीअ जो 2 अध्याय ऐं 9 वचन पढ़ंदासीं। त अचो 9 वचन पढ़ूं। हुन अधर्मीअ जो अचणु शैतान जे कार्य जे अनुसार सभी तरीक़े जो कूरो सामर्थ ऐं चिन्ह ऐं अद्भुत कमनि सां गॾु। इहो मसीह विरोधी आहे, शैतान जो माण्हू। उहो अधर्मी इहो शैतान जे कार्य जे अनुसार सभी तरीक़े जो कूरो सामर्थ ऐं चिन्ह ऐं अद्भुत कमनि सां गॾु ईंदो। सामर्थ यानी यूनानी भाषा में दुनामिस। हिन जो मतिलबु शारीरिक सामर्थ सां आहे, जंहिंजो उगम सामान्य खां परे खां आहे। उहो बीमारीअ खे अद्भुत नमूने सां ठीकु करण वारो ऐं चमत्कार करण वारो हूंदो। मूंखे लॻे थो त उहो शायदि पाणीअ ते भी हली सघंदो या शायदि हवा खे भी रोके सघंदो। यादि कयो त शैतान हिकु वक़्त ते हवा खे
इयोब जे धीअरनि ऐं पुटनि जो नाश करण जी आज्ञा ॾिनी हुई। शैतान हिन माण्हूअ खे सामर्थ सां ऐं चिन्हनि सां ऐं कूड़े चमत्कारनि सां मोकिलींदो। इन्हीअ करे असां लाइ इहो ज़रूरी थो थिए त असां माण्हुनि तां अखियूं फिराए छड़ो मसीह ते ई लॻाए रखूं ऐं विश्वास सां हुन में हलूं। चिन्ह या निशानियूं। हिन माण्हूअ वटि अहिड़ा चिन्ह हूंदा जेके वैज्ञानिक दुनिया खे, नेताउनि खे ऐं राजनीतिक दुनिया खे ऐं बाक़ी धार्मिक दुनिया खे आकर्षित कंदा। अॼु बि मूंखे अचंभो थींदो आहे त माण्हू कीअं बहरूपियनि में विश्वास करे वठंदा आहिनि। उहे माण्हू जेके परमेश्वर जे वचन में पंहिंजी जड़ पकी कोन था कनि, उहे सभी चिन्हनि खे स्वीकारींदा रहंदा। कूड़ा चमत्कार इहे ॾिसण वारनि खे प्रभावित कंदा। हुन ॾींहं में सॼी दुनिया में माण्हू हुन पाप जे पुरुष जे बारे में ॻाल्हाईंदे चवंदा, सच में इहो दुनिया ते राज करण वारो जेको असांखे मिलियो आहे केॾो महान आहे। ॾिसो त उहो छा छा करे रहियो आहे। उहे केर आहिनि जेके हुन जे कूड़े चमत्कार ते विश्वास कंदा? उहे जेके ख़ुशख़बरीअ ते विश्वास कोन था कनि। ॿिए थिस्सलुनीअ जो 2 अध्याय ऐं 10 वचन। ऐं नाश थियण वारनि जे लाइ अधर्म जे सभी तरीक़नि जे धोखनि सां गॾु थींदो, छो त हुननि सच सां प्रेम कोन कयो जंहिंसां हुननि जो उद्धार थिए हा। उहो इहो कंदो ऐं नाश थियण वारनि जे लाइ अधर्म जे सभी तरीक़नि जे धोखनि सां गॾु थींदो, छो त हुननि सच सां प्रेम न कयो जंहिंसां हुननि जो उद्धार थिए हा। मुंहिंजो इहो विश्वास आहे त ख़ुशख़बरी दुनिया जे हर कोने कोने ताईं पहुचण वारी आहे। शायदि कलीसिया जे द्वारा ई हीअं थींदो। अॼु रेडियो जे द्वारा बि ख़ुशख़बरी अहिड़ियूं जायुनि ताईं पहुची रही आहे जिते माण्हू पाण कोन था पहुची सघनि, पर अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके ख़ुशख़बरीअ खे ॿुधी करे बि सच अस्वीकार कनि था। अॻिते वचन में ॾिसूं था ॿियो छा थींदो। 2 थिस्सलुनीअ जो पत्र 2 अध्याय ऐं 11 वचन। इन्हीअ करे परमेश्वर हुननि में हिकु भटकाइण वारे सामर्थी खे मोकिलींदो त उहो कूड़ जी प्रतीति करे। परमेश्वर जग खे कूड़ ते विश्वास करणु ॾींदो। उहो हीअं छो कंदो? छा इहो अनुचित कोन्हे? न, इहो ठीकु उअं ई आहे जीअं परमेश्वर मिस्र देश जे फ़िरौन जो दिलि कठोर कयो। फ़िरौन इज़राइल जे ॿारनि लाइ ॻोरा कोन पियो ॻारे। उहो हुननि खे छूट ॾेई हुननि खे मोकिलण जी इच्छा न पियो रखे, छो त परमेश्वर हुन जी सुठी नीयत खे रखे रहियो हुयो। अगरि तव्हां हीअं सोचो था त तव्हां बिल्कुलु ग़लति आहियो। फ़िरौन न पियो चाहे त उहे वञनि, ऐं जेको परमेश्वर कयो उहो हे हुयो त हुन फ़िरौन ते ज़ोर विझी हुनखे निश्चय करण ते मजबूर कयईं। परमेश्वर हुनखे अहिड़ी परिस्थितीअ में विधईं जंहिंसां इहो साम्हूं आयो त हुन जे दिलि में छा हुयो। अॼु बि असांखे अहिड़ा माण्हू नज़र अचनि था जिन्हनि जी हालति पकी कोन्हे। उहे परमेश्वर लाइ स्थिर बीहंदा ई कोन आहिनि। उहे ख़ुशख़बरीअ खे कोन ॿुधंदा आहिनि। हुननि जे कननि जा दर हुननि लाइ बंदि थी विया आहिनि। परमेश्वर अनुग्रह सां हुननि खे पंहिंजो वचन ॾींदो आहे, पर हुननि खे हुन जी घुर्ज ई कोन्हे। हेरनि माण्हुनि जॾहिं परमेश्वर जो वचन ॿुधो आहे पर हुन जो अस्वीकार कयो आहे, हुन खां पोइ परमेश्वर हुननि वटि वॾो धोखो मोकिलींदो। छो त उहे सच खे कोन पिया स्वीकारनि। उहे छड़ो कूड़ खे ई विश्वास करण था चाहिनि। उहे माण्हू जेके हुननि कलीसियाउनि में नथा वञनि जितां हुननि खे ख़ुशख़बरी प्राप्त थी, अहिड़ा माण्हू अॼु जे हुननि कूड़ी सिख्याउनि लाइ खुला दर आहिनि। इन्हीअ करे
अहिड़ी कूड़ी सिख्या जो प्रचार करण वारा आर्तवार जे सुबुह जो हिननि खुलियल दरवाज़नि जो फ़ाइदो वठंदा आहिनि। इहे माण्हू जेके पंहिंजा दर खुलियल रखंदा आहिनि, परमेश्वर जे वचन में बिल्कुलु रुचि कोन रखंदा आहिनि, न ई कलीसिया में रहण जी रुचि रखंदा आहिनि, ऐं उहे कूड़ी सिख्या ॾियण वारा इहो ॼाणींदा आहिनि त उहे अहिड़नि माण्हुनि खे हासिल करे सघंदा आहिनि, छो त अगरि अहिड़ा माण्हू सच खे अस्वीकार कनि था त उहे कूड़ में ज़रूरु विश्वास कंदा। परमेश्वर रिडनि खे बकरियुनि खां अलॻि करे रहियो आहे। हिन लाइ परमेश्वर दुनिया में सभिनीनि खां बहितरीनु तरीक़ो वापरे रहियो आहे। अगरि माण्हू सच जो प्रेम कोन था स्वीकारनि त परमेश्वर हुननि वटि हिकिड़ो वॾो धोखो मोकिलींदो आहे त उहे हुन कूड़ ते विश्वास कनि। उहो कूड़ छा आहे? मसीह विरोधी जो कूड़ इहो आहे त यीशु मसीह प्रभु कोन्हे, ऐं उहो हो कोन्हे जेको उहो चई रहियो आहे त उहो आहे। उहो माण्हुनि खे चवंदो त उहे ॾाढा शाणा आहिनि, छो त हुननि यीशु में विश्वास करे पाण खे धार्मिक चरियो कोन बणायो। उहो संतनि जो मथे खयों वञण जे बारे में भी ही कहिड़ी आखाणी बणाए ॿुधाईंदो, ऐं हुननि शाणनि खे पाण सां धरतीअ ते भी हिकिड़ो पंहिंजे राज स्थापित करण जे बारे में वाधायूं ॾींदो। माण्हू हुन ते विश्वास कंदा ऐं इहो भी विश्वास कंदा त इहो मसीह विरोधी ई हुननि लाइ हुन 1000 सालनि जो वक़्तु खणी ईंदो। उहे इहो कोन ॼाणे सघंदा त उहे हुन महान संकट जे काल में प्रवेश करे रहिया आहिनि। इहे माण्हू कूड़ में हूंदा ऐं हुन ते ई विश्वास कंदा, छो त हुननि हुन सच ते विश्वास कोन कयो। हाणे असां ॿिए थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 12 वचन पढ़ंदासीं। ताकि जेतिरा माण्हू सच जी प्रतीति नथा करनि वरन अधर्म सां ख़ुशि थियनि था, उहे सभु ॾंड पाइनि। परमेश्वर हुननि जो न्याय करण वारो आहे जिन्हनि सच खे नाकारियो आहे। मां इहो घणाई दफ़ा चयो आहे ऐं मां वरी सां चवंदुसि, अगरि तव्हां हिते वेही परमेश्वर जो वचन ॿुधी रहिया आहियो ऐं तव्हां यीशु मसीह खे नाकरंदा था वञो त तव्हां हुननि सभिनी ॻाल्हियुनि लाइ खुलियल आहियो जेकियूं तव्हां खे धोखे में ऐं कूड़ में विझण अचनि थियूं। तव्हां परमेश्वर जी उपस्थितीअ में वञी करे इहो कॾहिं बि कोन चई सघंदव त मां त ख़ुशख़बरी कॾहिं ॿुधी ई न। अगरि तव्हां प्रभु यीशु मसीह खे पंहिंजी पुठ ॾेखारे रहिया आहियो त तव्हांजे ज़िंदगीअ जो दरवाज़ो धोखे लाइ खुलियल आहे ऐं तव्हां न्याय जो विषय था बणिजी वञो। हिकिड़ो विश्वासी हुजण जे नाते मां जीअं जीअं ख़ुशख़बरी ॿियनि खे ॿुधायां थो त मां हुननि लाइ जीवन जी खुशबू आहियां, जेके मसीह खे स्वीकारे उद्धार पाइनि था, पर उहे जेके मसीह खे नाकारनि था हुननि लाइ मौत जी गंध। हिन जे बारे में असां 2 कोरिन्थियो जे 2 अध्याय जे 15 ऐं 16 वचन में पढ़ूं था। मां शायदि तव्हां खे हाणे फासे छॾियो आहे। तव्हां इहो कॾहिं बि कोन था चई सघो त तव्हां ख़ुशख़बरी कॾहिं ॿुधी ई कोन्हे। तव्हां ॿुधी आहे, ऐं शायदि घणाई दफ़ा ऐं घणनि ई जायुनि मां। अगरि तव्हां यीशु मसीह खे अस्वीकार कयो था, मां तव्हां लाइ मौत जी गंध आहियां। अगरि तव्हां यीशु मसीह खे पंहिंजो प्रभु ऐं उद्धारकर्ता स्वीकारियो था त पोइ मां तव्हां लाइ जीवन जी सुगंध आहियां। हाणे पौलुस हिन ख़त जे व्यवहारिक पासे ते वधे थो। भविष्य जे घटनाउनि जे ज्ञान जे प्रकाश में हर विश्वासीअ खे अहिड़ो जीवन जगणु खपे जेको इहो ॾेखारे थो त उहो मसीह जे अचण ते विश्वास कंदो आहे। मसीह जे अचण ते विश्वास करण जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां ॾुकंदा ॿाहिरि वञो ऐं आसमान जे तरफ़ ॾिसंदे चओ, ओ काश यीशु अची वञे। इहो छड़ो पाखंडी बकवास आहे। अगरि हिकिड़ो शख़्स मसीह जे अचण ते विश्वास करे थो त उहो 3 नमूननि में
साफ़ नज़र ईंदो। इहा ॻाल्हि हुन जो वचन जे तरफ़ जेको रुख हुन ते प्रभाव विझंदी, हुन जी हालत ते ऐं हुन जे कमनि ते। अॻिते वधंदे असां ॿियो थिस्सलुनीअन जो 2 अध्याय ऐं 13 ऐं 14 वचन पढ़ंदासीं। हे भाउर ऐं प्रभुअ जा प्रिय माण्हू, खपे त असां तव्हां जे बारे में हमेशा परमेश्वर जो धन्यवाद कंदा रहियूं, छो त परमेश्वर आदिअ खां तव्हां खे चुनी छॾियो त आत्मा जे द्वारा पवित्र थी करे ऐं सच जी प्रतीति करे उद्धार पायो, जंहिं जे लाइ हुन तव्हां खे असांजे सुसमाचार जे द्वारा सॾियो त तव्हां असांजे प्रभु यीशु मसीह जी महिमा खे प्राप्त कयो। मूंखे लॻे थो त इहे 2 वचन उद्धार जी पूरी श्रृंखला ॾियनि था। ॿियनि लफ़्ज़नि में उहे तव्हां खे पिछले वक़्त जो, वर्तमान जो ऐं भविष्य में ताईं उद्धार ॾियनि था। आदिअ खां तव्हां खे उद्धार लाइ चुनी छॾियो। इहो रोमियो जो 8 अध्याय जे 28 वचन में केतिरो साफ़ सेखारियल आहे। असां ॼाणींदा आहियूं त जेके माण्हू परमेश्वर सां प्रेम रखंदा आहिनि, हुननि जे लाइ सभी ॻाल्हियूं मिली करे भलाई ही उत्पन्न कंदियूं आहिनि, अर्थात हुननि ही जे लाइ जेको हुन जी इच्छा जे अनुसार सॾियल आहिनि। कंहिं चयो त इहो वचन हुननि लाइ हिकिड़ो मुलायम वियाणो आहे जेके दिल जा थकियल आहिनि। इहो त पक ई आहे। अॻिते 19 खां 31 वचन ताईं पढ़ंदासीं। छो त जिन्हनि खे हुन पहिरियों खां ॼाणे छॾियो आहे, हुननि खे पहिरियों खां बीहारियो बि आहे त हुन जे पुट जे स्वरूप में थिए, ताकि उहो घणनि भाउरनि में पहिलोटो बीहे। वरी जिन्हनि खे हुन पहिरियों खां बीहारियो, हुननि खे सॾियो बि, ऐं जिन्हनि खे सॾियो हुननि खे धर्मी बि बीहारियो आहे, ऐं जिन्हनि खे धर्मी बीहारियो हुननि खे महिमा बि ॾिनी आहे। उहो बिल्कुलु इहो ई आहे जेको पौलुस हिते 2 थिस्सलुनीअ में लिखी रहियो आहे, छो त परमेश्वर आदिअ खां तव्हां खे उद्धार लाइ चुनी छॾियो। इहो पिछले वक़्त ते नज़र विझी रहियो आहे। जेको इहो वचन चवे थो, होतिरी ॼाण मूंखे आहे ऐं मां हिन ते विश्वास कयां थो। छा तव्हां जे चवण जो मतिलबु इहो आहे त परमेश्वर असांजे पैदा थियण खां पहिरियों ई असां खे चुनियो हुयो? हिकिड़े परमेश्वर जे सेवक हीअं चयो, मां ख़ुशि आहियां त मुंहिंजो हिन दुनिया में अचण खां पहिरियों ई परमेश्वर मूंखे चुनियो, छो त अगरि उहो होसिताईं बीहे आहे जेसिताईं मां पैदा थियां आ, त उहो मूंखे कॾहिं चुने ई न आ। हिन जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां मसीह ते विश्वास कयो था त तव्हां परमेश्वर खे आश्चर्य नथा कयो। पर सिके जो ॿियो पासो बि आहे। जेको बि चाहे भले अचे। हिते चाहण वारा उहे चुनियल हुयल आहिनि, ऐं न चाहण वारा उहे आहिनि जेके चुनियल कोन्हनि। यूहन्ना जे 7 अध्याय जे 37 वचन में यीशुअ चयो, अगरि कोई प्यासो आहे त मूं वटि अचे ऐं पीए। इहो उद्धार जो हिकिड़ो न्यायी प्रस्ताव आहे, हिकिड़ो सचो पको प्रस्ताव जंहिंसां कोई बि कठिनाइयूं जुड़ियल कोन्हनि। अगरि तव्हां नथा अचो त हुन जी वजह इहा कोन्हे त तव्हां चुनियल कोन आहियो। न, बिल्कुलु न। तव्हां इन करे नथा अचो छो त तव्हां प्यासा कोन आहियो। माना तव्हां खे नथो लॻे त तव्हां खे हिकु उद्धारकर्ता जी ज़रूरत आहे। अगरि तव्हां प्यासा आहियो त मसीह वटि अचो, आत्मा जे द्वारा पवित्र थी करे। आदि खां तव्हां खे उद्धार लाइ चुनी छॾियो। इहो पिछले वक़्त ते नज़र थो विझे ऐं हाणे आत्मा सां पवित्र थी करे वर्तमान ते नज़र विझी रहियो आहे। तव्हां ॿई जाइ लाइ ऐं व्यवहार लाइ पवित्र कया विया आहियो। जॾहिं तव्हां मसीह यीशुअ खे स्वीकारियो था त तव्हां मसीह में था अची वञो। इहा हिकु जाइ जी पवित्रता आहे। इहो उद्धार जो बीतियल वक़्तु आहे। पोइ व्यवहारिक पवित्रता भी आहे जेका तव्हां जे ज़िंदगीअ सां संबंध थी रखे। परमेश्वर जे आत्मा जे द्वारा तव्हां खे अनुग्रह में वधणो आहे, सच जी प्रतीति करे या सच में विश्वास करे। हिन जो मतिलबु आहे त हिकिड़ो विश्वासी परमेश्वर जे वचन जो अभ्यास करण वारो आहे
इन्हीअ ई नमूने उहो अञा वधंदो ऐं हुन जो विकास थींदो त तव्हां असांजे प्रभु यीशु मसीह जी महिमा प्राप्त कयो। इहो भविष्य जी ॻाल्हि आहे। हिन जो कलीसिया जो मथे खयो वञणु सत् संबंध आहे। पहिरियों यूहन्ना जे किताब जे 3 अध्याय ऐं 2 वचन में लिखियलु आहे, हे अज़ीज़ो, हाणे असां परमेश्वर जी संतान आहियूं ऐं हाणे ताईं इहो प्रगट कोन थियो आहे त असां छा कुझु थींदासीं। हेतिरो ॼाणींदा आहियूं त जॾहिं उहो प्रगट थींदो त असां हुन जे समान थींदासीं, छो त हुन खे उअं ई ॾिसंदासीं जीअं उहो आहे। छा त अद्भुत ऐं महिमावन संभावना असांजे साम्हूं आहे। असां ॾिसूं था त हिननि ॿिन्हिनि वचननि असांखे उद्धार जी सॼी श्रृंखला ॾिनी आहे। असांजो उद्धार थी वियो आहे, असांजो उद्धार थी रहियो आहे ऐं असांजो उद्धार थींदो। इहो सभी असां में परमेश्वर जो कमु आहे। छा तव्हां इहो कमु पंहिंजे ज़िंदगीअ में स्वीकारियो आहे? अगरि न त तव्हां उद्धार जो कमु स्वीकारे सघो था, छोकी उद्धार सिर्फ़ु परमेश्वर ॾेई सघे थो ऐं तव्हां इहो स्वीकारे सघो था पश्चाताप करे मसीह मथां विश्वास रखी। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं छोकी वक़्तु पूरो थी वियो आहे। ॿिए प्रोग्राम में असां हितां अॻिते वधंदासीं। तेसिताईं अलविदा।